सफ़ा यार तूं तो ज़ोरावर आहीं जॾहिं मां चवां थो मूंखे का ख़बर ई कान्हे का त गोॾा भञी मुंहिंजे मथां चढ़ी थो वञे मां गोॾा भञी तो मथां कोन थो चढ़ां बाक़ी जंहिं ॾींहुं मूंखे साबिती मिली पोइ साबिती मिली न त मां ॾंडो भरे ॾुसि ॾंडो छा सिधी बंदूक हणंदोसां इहो न सोचजांइ जो मां तोसां का रिआयत कंदुसि वरियाम वारा मुड़ी वञनि त भली मुड़ी वञनि बाक़ी मां टके जी बि रिआयत न कंदोसां अजीब ॾाढो मुर्सी आहे मां जॾहिं ॾोही बि न आहियां त पोइ धमकी बि थो ॾे धमकियूं कोन थो ॾियां तोखे सम्झाइण जी कोशिश थो कयां त इहा ज़िद छॾ किथे ईअं न थिए जो तुंहिंजो ज़िद तुंहिंजे लाइ मुसीबत बणिजी वञे जेकॾहिं तव्हां मुसीबत खड़ी कई न त मां हुन सां मौज ई वेंदुसि बाक़ी मां ॾोही न आहियां इहा तमामु जल्द ख़बर पवंदी त केरु ॾोही आहे केरु न नवाब वो ये सामूरी जमीन है ना ये जाड़े खाना को राणा खाना खरीद गई है दोस्तों सच्ची सच्ची ॿुधा इहा जेका ज़मीन आहे इहा जाड़े खान खां वती हलंदा वाके हड़प कयूं धोखे सां समझी या खरीद की राणा लिखाए तो वती है ना पर चाचा नवाब खान हाणे इन ते अकबर खान कब्जो कयो आहे चाचा नवाब अकबर खान असांखे ओसी ताईं कब्जो न ॾींदो जेसी ताईं राणा खान मोटी नथो अचे वाह अरे लाहौती खान माना असांखे मोहताज सम्झो अथई छा जे कब्ज़ो कोन छॾाए सघंदासीं असां त मोहताज न आहियूं पर अॻियां अकबर खान अहिड़ी रिप आहे उनखां केरु मोड़ींदो दोस्तो हाणे कमु अहिड़ो कयो जेको हिन अकबर खे सुल्तान खे वेड़ायो पाण वेड़ी भले पाण में ढांगा थियनि त पोइ ख़बर पवंदी ईअं करणु ॾाढो ॾुखियो आहे चाचा नवाब लाउती जॾहिं माण्हू सचाईअ ते चढ़े त उठनि खे बि जोरा पाराए सघे थो उठनि खे बि पर हाणे इहो कमु अहां खां न पुॼंदो इहो नवाब कंदो नवाब आऊं विढ़ाईंदुसि आऊं इहो वेही सलाह कबी अहिड़ो को मनसूबो ठाहियूं जे कुकड़ पाण अहिड़ो विढ़नि विड़ी 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 झांगा थी पवनि ही अॻ में ई पाण में घणो विढ़िया आहिनि हाणे सोलो हिक ॿिए मथां कोन विझंदा ईअं तूं मुंहिंजे हथ में खणी ॻाल्हि थो करे अहिड़ो कमु करे ॾेखारींदो सही हाणे जे सिधियूं बंदूकूं हणंदा सिधियूं बंदूकूं ईअं वेही ॾिसजा जेकॾहिं हिन कमु न त नवाब सॾाईंदियूं ई कोन छो नवाब कम ख़ुदा नांगनि जे पेड़नि में हथ विझंदो आहे ऐं इहो कमु खाधो वॾो आहे छा घोड़ा हे ॾिस तुंहिंजे ने उबतन सुबतन लीकन जो कमाल दिल त चवे थी त रुगो तावीज़ लिखूं वेठा वॾी कमाई आहे हिननि में जेकॾहिं सुभाणे इहे तावीज़ कमु न कनि त पोइ उन्हनि खे पंहिंजो यकीन छॾाईंदो तो वारा इहे लीका न पर इहो रोज़ रोज़ तावीज़ कराइण केरु ईंदो तव्हां वेही रुगो कमु कयो असां वारो घोट बेवकूफ़ सां भरियो पियो आहे ॿियो त छॾियो जेका पाण खे वॾो दाना सम्झंदी आहे न माई फसाई उहा बि मुंहिंजी मुरी ॼाणी थी वई अथव अदी छो न भली केॾो केरु दाना हुजे पर तोखां वधीक को दाना थी नथो सघे जुड़िया इन में को बि शक कोन्हे को त तोरी भेण खां वधीक को ॿियो दाना हूंदो ईअं ॿी सजड़ा थी ग्रुप जी भेण खे हाणे सिनानी चाणी ज़मीन खां ॿ फुट मथे हलंदी जुड़िया कसम खई सची ॿुधाइजे त कीअं वसाई मूंखे पहिरें पे पवे हुई न मुंहिंजी मुरी ॼाणी भली भली तूं माण्हुनि खे बेवकूफ़ बना पर मां ईअं करणु कोन ॾींदुसि इहो वॾो ॾोह आहे तूं त माठ करे अटे ते चटी हिकु कमाए कोन पिया वरी तुंहिंजा जिबजा लीका पे गुनाह न कंदुसि अदी अॼु खां पोइ अधो कोड़ल निमाज़ शुरू कंदो हा हा जुड़िया सच में मूं इहो सोचियो आहे अल्लाह वो ॾींहुं परे जेॾी तूं निमाज़ पढ़ी सजदो ॾींहुं ऐं हथ खणी अलाह ताला सही सघे कंजू ॾे पंहिंजे घर उधारो खाऊं ऐं मुंहिंजो निभाउ गुज़रे अदा हाणे मां आई आहियां न तारीख़ वठी पोइ वेंदी मैं हाणे असां वधीक इंतजार कोन कंदासीं ठीकु आहे भेण जेका तव्हांखे मुनासिब तारीख़ लॻे तव्हां रखो असांखे को एतिराज़ कोन्हे अबा इतनी जल्दी छाजे लाइ छोकिरी असांजे मथां बाहर त न आहे जो तूं एॾी तकड़ थो करे
अधी जी शादी कराइणी आहे पोइ हिननि खे छो तरसाई अदा गोराम बि तकड़ लायो वेठो आहे जे अदा गोराम सबर करिया त असां तव्हांखे बि मोहलत ॾियूं हा पर अदा गोराम खे सबर अचे ई नथो चए थो त मुंहिंजी अॼु शादी थिए सुभाणे ॿियो ॾींहुं थिए फांसी खे तूं छॾ असांजे तरफ़ां तोखे इजाज़त अदा अॼु चंड जी 4 तारीख़ आहे 7 तारीख़ जो अची कुंवार खे वनवा में विहारे वेंदासीं सफर में घड़ी घड़ी नोघा हीअ दुनिया दर्दन जो दरिया ऐं 11 तारीख़ जो निकाह विझी कुंवार खे वठी वेंदासीं ठीकु आहे अबा 1 महीनो न मासी जेकी हिननि तारीख़ ॾिनी आहे अधी शादी उन तारीख़ ते कंदासीं लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका हीअ दुनिया दर्दन जो दरिया हीअ दुनिया ॾाढाई त मूंसां ईअं थी ॼण को मुंहिंजे मथां थोरो थी पई थोरो न आहे त ॿियो वरी छा आहे मुड़ुस जी ख़िदमत करणु तुंहिंजो फर्ज़ आहे फर्ज़ हा सभु फर्ज़ की मूं ते लथा आहिनि न बाक़ी तो पंहिंजा फर्ज़ सभु पूरा करे छॾिया मूं तुंहिंजे लाइ छा छा न कयो आहे माण्हुनि खे डंडा सटा कयूं ढींगा ढेरी कयूं पेराटियूं सेराटियूं ॾेई चालाटियूं चुलियूं करे तुंहिंजा जे पिप भरिया अञा थी मां तुंहिंजे लाइ कुझु कोन कयो आहे हू माण्हुनि खे टांटा ॾेई राजनि जा ढींगा ढेरी करे तोखे अचे खारायमि तुंहिंजो अचे ॻोह जहिड़ो वातो भरियो मां वॾी छा घटि ते कयो सभिनी जे मूंखे सहाइण शुरू कयो तोखे सहाया कोन थी पर तुंहिंजी रड़ न मथां रड़ लॻी पई आहे मथां गर्मी ॾिठी अथई कांव जी अख ते निकिरे तो त मूंखे फेराए मारियो आहे 5 मिंट बि वात कोन थो बंदि कई आड़ी वांगुर लॻी पई अथई जॾहिं रड़ियुनि मां कुझु वरंदई कोन त रड़ियूं छाजे लाइ वेठो करी चरियो कंदे छा मूंखे होश लॻायो काकड़े वारी बंदूक लॻंदी तुनाली लॻंदी तुनाली पिट वॾो पीर पोटो पैदा थियो आहे जो पिटे थो हाणे तुंहिंजी पिट असांखे कान लॻंदी माछ करे अल्लाह अल्लाह करे त ॿी टंग बना भॼी पवई हिते जो हिते हूं त सम्झो त जॾहिं मां खट ते किरियो आहे त तूं मुंहिंजी वॾी ख़िदमत कर पर हाणे मूंखे ख़बर पई त तूं ॾाइणनि जी बि नानी रुगो हिकिड़ो चकर अलाह करे हिकिड़ो चकर घुमण फिरण जहिड़ो थिया तुंहिंजो ॿई जंगूं बाहूं भञी ने खट ते सिधो करे सुमारे छॾियो अल्लाह न करे पर जे आऊं खट ते किरस न तो वांगुर ये दाहूं कुकू आऊं कोन कंदी सही सब्र अची वेंदो मूंखे दाहूं ॾिठी अथई पंहिंजूं दाहूं त कीअं थो करी ॼण त ॾेढर को वॾो पोड़ो नाले में फासी पियो लॻी पई अथसि जॾहिं तूं हुन खट ते किरंदीअ न पोइ तोखे ख़बर पवंदी जादो त लाचारी अञा लाचारी ॾिठी किथे अथई ही त अञा शुरूआत आहे अञा त लाचारी ॾिसंदे ॾिस त थिए छा थो अदा असां ते सिर्फ़ु एतिरो कुर्ब कर तूं ॿुधाए निकिरंदो कर पोइ भले तूं 2 साल खणी घर न अच